बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अख़वातुकुम व अम्मातुकुम व ख़ालातुकुम व बनातुल अख़ि व बनातुल उख़्ति व उम्महातुकुम अल्लाती अर्ज़अनकुम व अख़वातुकुम मिनर रज़ाअति व उम्महातु निसाइकुम व रबाइबकुम अल्लाती फ़ी हुजूरिकुम मिन निसाइकुम अल्लाती दख़लतुम बिहिन्न फ़इन लम तकूनू दख़लतुम बिहिन्न फ़ला जुनाह अलैकुम व हलाइलु अब्नाइकुम अल्लज़ीन मिन अस्लाबिकुम व अन तजमऊ बैनल उख़्तयैनि इल्ला मा क़द सलफ़ इन्नल्लाह कान गफ़ूरर रहीमा। सदक़ल्लाहुल अज़ीम। हराम कयूं वियूं आहिनि तव्हां ते तव्हां जूं माइरूं ऐं तव्हां जूं न्याणियूं ऐं तव्हां जूं भेनरूं ऐं तव्हां जूं फुफियूं ऐं तव्हां जूं मासियूं ऐं तव्हां जे भाउ जूं न्याणियूं याने भाइटियूं ऐं भेनरुनि जूं न्याणियूं याने भाणेजियूं ऐं तव्हां जूं उहे माइरूं जिन थञ प्यारी तव्हांखे ऐं तव्हां जूं रज़ाई भेनरूं ऐं तव्हां जे घर वारनि जूं माइरूं याने ससूं ऐं तव्हां जे गोद में पलजंदड़ तव्हां जे औरतुनि खां जिन सां तव्हां दुख़ूल कयो आहे, जिन सां तव्हां इज़्दिवाजी ताल्लुक़ात क़ाइमु कया आहिनि, जिन सां तव्हां हमबिस्तरी कई आहे, पोइ जेकॾहिं न हमबिस्तरी कई तव्हां इन्हनि सां पोइ नाहे गुनाह तव्हां ते ऐं तव्हां जे पुटनि जूं घरवारियूं माना तव्हां जूं नुंहूं जेके तव्हां जे पुश्त खां आहिनि ऐं गॾु करणु तव्हां जो ॿिनि भेनरुनि जे दरमियान मगर जेको गुज़रियो बेशक अल्लाह ताला बख़्शींदड़ रहम वारो आहे, ॿाझारो आहे, महिरबान आहे। सूरतुन निसा जो चौथों रुकू ऐं चौथे सिपारे जो 15 रुकू याने चौथे सिपारे जो आख़िरी रुकू। आयत नंबर 23 का आयत नंबर 24 ताईं सिर्फ़ हिकिड़ी आयत तिलावत कई से ऐं उन जो तर्जुमो पढ़ियो से। इन में रब्बे ज़ुल जलाल रिश्तनि नातनि जा जिन रिश्तनि में जिन औरतुनि सां निकाह करणु हराम आहे, जिन औरतुनि सां निकाह करणु हलाल आहे, उन्हनि जो बयानु फ़रमायो आहे। इन में कुझु मसाइल आहिनि तंहिंजे करे हिकिड़ी आयत सिर्फ़ु तिलावत कई से। सभ खां पहिरियों उन्हनि मुहर्रमात औरतुनि जो तफ़सील बयानु कयो वियो आहे जिन सां निकाह हराम आहे। पोइ बाज़ उहे मुहर्रमात आहिनि जेके कंहिं वक़्त में भी हलाल नथियूं थियनि, जिन खे मुहर्रमात अबदिया चइबो आहे, माना हमेशा जे लाइ हराम आहिनि उहे।
ऐं बाज़ मुहर्रमात अबदिया न आहिनि, बाज़ हालतुनि में हलाल थी वेंदियूं आहिनि। शुरू जा 3 क़िस्म मुहर्रमात नसबिया, जेके औरतूं नसब जे करे हराम आहिनि। उन खां पोइ आहे मुहर्रमात रज़ाइया, जेके औरतूं रज़ात जे करे हराम आहिनि। उन खां पोइ आहे मुहर्रमात बिल मुसाहिरा, जेके औरतूं सहराइप वारे ताल्लुक़ जे करे हराम आहिनि। इन्हनि खे चइबो आहे मुहर्रमात अबदिया, हमेशह इहे हराम आहिनि। ऐं आख़िर क़िस्म अहिड़नि मनकूह औरतुनि जो उन वक़्त ताईं जे लाइ हराम आहिनि जेसि ताईं उहे ग़ैर जे निकाह में आहिनि। मथी आयत में अल्लाह सी फरमाए वला तनकिहू मा नकह आबाउकुम, जिन सां तव्हांजे अबनि निकाह कयो आहे तव्हां उन्हनि सां निकाह न कयो। जाहिलियत जे ज़माने में उन में का बेबाकी न हुई जो पीउ जे मरण खां पोइ उन जे घरवारी सां निकाह करे छॾींदा हुआ। इन आयत में अल्लाह ताला इन बेशर्मी बेहयाई जे कम खां मनो फरमायो ऐं उन कम खे अल्लाह ताला पंहिंजे नाराज़ पे जो सबब बयानु फरमायो। इहा कहिड़े अख़लाक़ी मौत आहे ऐं किरदार जी ख़राबी आहे जो जंहिं औरत खे हिकु अरसे ताईं माउ चवंदो रहियो, उन जे पंहिंजे पीउ जे वफ़ात खां पोइ वरी उन सां निकाह करे वेहे। इहा केॾी अख़लाक़ ऐं किरदार जी ख़राबी आहे, तंहिंजे करे अल्लाह ताला मनो फरमायो ईअं न कयो। हाणे कुझु मसाइल उन्हनि में इहो आहे त जंहिंमें जिन औरतुनि सां निकाह खे हराम करार ॾिनो वियो आहे, उन में जंहिंसां पीउ जो निकाह आहे ऐं पीउ जो उन सां अक़द थी वञे, उन औरत सां पुट जे लाइ माना पंहिंजे पीउ जे वफ़ात खां पोइ कॾहिं बि निकाह हलाल न आहे। अहिड़ी तरह पुट जे घरवारीअ सां पीउ खे निकाह करणु कॾहिं बि हलाल न आहे। पहिरियों मसइलो आहे त जेकॾहिं पीउ कंहिं औरत सां ज़िना कई आहे त बि पुट खे उन औरत सां निकाह करणु हलाल न आहे। पीउ हिकिड़ो मसइलो सम्झण जो आहे, जंहिं औरत सां पीउ ज़िना कई आहे, नाजाइज़ ताल्लुकात रखिया आहिनि, त हाणे अहिड़ी औरत सां पुट खे निकाह करणु हलाल न आहे, भली नाजाइज़ ताल्लुकात उन जे पीउ उन सां रखिया हुजनि। उन खां पोइ हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम, अल्लाह ताला फरमायो तव्हांजे मथां तव्हां जूं माइरूं हराम कयूं वियूं आहिनि। इन माइरनि जे लफ़्ज़ में ॾाॾियूं नानियूं सभु अची थियूं वञनि, उहे बि माउ जे हुकुम में आहिनि। उन खां पोइ अल्लाह सी फरमायो व बनातुकुम, तव्हां जूं न्याणियूं, उहे तव्हां जूं सुलभी न्याणियूं हुजनि या पोटियूं या ॾोहिटियूं हुजनि, पंहिंजूं धीअरूं हुजनि या पुट जूं धीअरूं त पोटियूं, धीउ जूं धीअरूं त ॾोहिटियूं, जहिड़ी बि हुजनि पोटियुनि सां ऐं ॾोहिटियुनि सां निकाह करणु हराम आहे। व अख़वातुकुम, तव्हांजे भेनरुनि सां तव्हांखे निकाह करणु हराम आहे। भेनरुनि मां अल्लाती या इल्लाती भेनरूं जेके पीउ शरीक भेनरूं हुजनि, पीउ जे तरफ़ां भेणूं हुजनि, उन्हनि सां बि निकाह हराम आहे। ऐं जेके अख़ियाफ़ी माउ शरीक भेणूं हुजनि, माउ जे तरफ़ां भेणूं हुजनि, उन्हनि सां बि निकाह हराम आहे। पंहिंजूं हक़ीक़ी माना पीउ माउ बि साॻियो हुजे जीअं हूंदो आहे, त इहे भेनरूं या पीउ साॻियो आहे माउ अलॻि अलॻि आहे, अहिड़े बि क़िस्म जूं भेणूं जेको आहे वरी सईं माउ में शरीक आहिनि, पीउ अलॻि अलॻि आहे, त बि अहिड़े क़िस्म जूं बि भेनरूं निकाह जे रिश्ते में अहिड़नि सां निकाह करणु अहिड़े भाउ जे लाइ जाइज़ न आहे, हराम आहे। व अम्मातुकुम, तव्हां जूं फुफियूं, पीउ जूं हक़ीक़ी भेनरूं हुजनि या मथे जीअं अची वियो त पीतियूं हुजनि, माइतियूं हुजनि,
फुफियुनि में बि अहिड़े क़िस्म जो आहे त अहिड़नि फुफियुनि सां बि निकाह करणु हराम आहे। व ख़ालातुकुम, तव्हां जूं मासियूं, मासियुनि में बि ईअं आहे, पीती मासी हुजे, माउ जे तरफ़ां मां शरीक मासी हुजे, जहिड़े बि क़िस्म जी हुजे, इन्हनि सां निकाह करणु हराम आहे। व बनातुल अख़, भाउ जूं न्याणियूं, भाइटियूं हक़ीक़ी हुजनि, उहे बि पीउ शरीक भाउ जूं हुजनि, माउ शरीक भाउ जूं हुजनि, जहिड़े क़िस्म जूं बि भाइटियूं आहिनि उन्हनि सां निकाह करणु हराम आहे। व बनातुल उख़्त, भाणे जूं, उन्हनि जे लाइ बि साॻियो हुकुम आहे जीअं मथे आहे। व उम्महातुकुम अल्लाती अर्ज़अनकुम, ऐं उहे माइरूं जिन तव्हांखे थञ प्यारी आहे, खीर प्यारियो आहे। रज़ात जो मसइलो रिश्तनि में वॾो थींदो आहे ऐं माण्हू पोइ ख़्यालु न कंदा आहिनि, शरीयत जे बिल्कुलु ख़िलाफ़ु पंहिंजो रिश्तो हलाए छॾींदा आहिनि। अलाह ताला फ़रमायो त तव्हां जूं जेके रज़ाई माइरूं आहिनि उहे बि तव्हांजे लाइ हराम आहिनि। पोइ थोरो खीर प्यारियो हुजेनि या हिकिड़ो दफ़ो खीर प्यारियो हुजेनि, केतिरा ई दफ़ा खीर प्यारियो हुजेनि, इहा हुरमत रज़ात साबित थी वञे, इनखे शरीयत में चइबो आहे हुरमत रज़ात। त अलबत्ता इहा ॻाल्हि यादि रखणु ज़रूरी आहे त हुरमत रज़ात उन ज़माने में खीर पीअण सां साबित थींदी आहे जेके बचपन में खीर पीअण जो ज़मानो हुजे। हदीस पाक में ईंदो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन्नमा रज़ाअतु मिनल मजाअ, यानी रज़ात जंहिंसां हुरमत साबित थींदी आहे उन ज़माने जे खीर पीअण सां थींदी आहे जंहिं ज़माने में खीर पीअण सां ॿार जी नशो नुमा थिए, माना खीर पीअण जी जेका उमिरि हुजे तॾहिं खीर पीतो अथई। हज़रत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह इमाम अबू हनीफ़े वटि ॿार जे पैदाश खां वठी करे 2.5 सालनि ताईं उन जी मुदत आहे, खीर पीअण जी मुदत, थञ पीअण जी मुदत। इमाम अबू यूसुफ़ ऐं इमाम मोहम्मद रहमहुल्लाह सिर्फ़ु 2 साल जी मुदत तई रज़ात साबित थी सघे थी। अल्लाह ताला उनखां बाद में फरमाया व अख़वातुकुम मिनर रज़ाअ, तव्हां जूं रज़ाई भेनरूं, उन्हनि सां बि तव्हांजो निकाह करणु हराम आहे। तफ़सीलुनि जो हिन तरह आहे, जॾहिं कई छोकिरी या छोकिरे थञ पीअण वारी उमिरि में कंहिं औरत जो खीर पीतो ऐं उहा औरत उन्हनि जी रज़ाई माउ थी वई ऐं उन औरत जो मुड़ुसु उन्हनि जो रज़ाई पीउ थी वियो, उन औरत जी नसबी औलाद उन्हनि जे भेण भाउ थी विया, इन औरत जी भेणूं उन जूं मासियूं थी वियूं ऐं इन जो जेको ॾेर आहे उहो इन्हनि ॿारनि जो रज़ाई चाचो थी वियो। इन औरत जे मुड़ुस जूं भेणूं उन्हनि जूं फुफियूं रज़ाई थी वियूं। हाणे बाहम इन्हनि सभ में हुरमत रज़ात साबित थी वई, इन्हनि सभु रिश्तनि में हुरमत रज़ात साबित थी वई। नसब सां जेके रिश्ता निकाह करणु पाण में हराम आहे, रज़ात सां बि उहे रिश्ता हराम थी वेंदा आहिनि। यहरुमु मिनल वलादत, यहरुमु मिनर रज़ाअत मा यहरुमु मिनल वलादत। बुखारी शरीफ में आया, मुस्लिम शरीफ में आया, इन्नल्लाह हर्रम मिनर रज़ाअत मा हर्रम मिनन नसब। रज़ात सां बि अल्लाह ताला उहे ई रिश्ता हराम कया जेके नसब सां रिश्ता हराम आहिनि, जीअं नसब सां भाइटियूं, भाणेजियूं, फुफियूं, मासियूं, इहे सभु हराम आहिनि, त रज़ात सां बि इहे रिश्ता हराम थी था आहिनि। हाणे इन आयत जे ज़मीन में कुझु मसइला आहिनि, उहे मसइला बयानु था कयूं। जेकॾहिं हिकु छोकिरे हिकु छोकिरी कंहिं औरत जो खीर पीतो, उन्हनि ॿिन्ही जो पाण में निकाह नथो थी सघे, अहिड़ी तरह रज़ाई भाउ ऐं रज़ाई भेण जे छोकिरी सां बि निकाह नथो थी सघे। उन खां पोइ ॿियो मसइलो आहे वात या नक जे ज़रिए
रज़ात वारे ॾींहंनि में खीर अंदरि वञण सां हुरमत साबित थी वेंदी आहे। नक जे ज़रिए सां, वात जे ज़रिए सां, इहा उमिरि थञ पीअण वारी आहे। खीर वियो पेट में त इन सां रज़ात साबित थी वेंदी, हुरमत साबित थी वेंदी। ऐं जेकॾहिं कहीं ॿिए रस्ते सां खीर अंदरि वियो आहे या खीर जो इंजेक्शन लॻायो वियो आहे त हुरमत साबित न थींदी। टियों मसइलो आहे, औरत जे खीर खां अलावा को ॿियो खीर, मसलन जानवरनि जो खीर सां रज़ात साबित न थींदी आहे। औरत जे खीर खां अलावा को ॿियो खीर आहे त उन सां रज़ात साबित न थींदी आहे। उन खां पोइ मसइलो आहे, खीर जेकॾहिं दवा में या ॿकरी ॻऊं मेह जे खीर में मिलियल हुजे त उन सां हुरमत रज़ात उन वक़्तु साबित थींदी। माना औरत जो खीर ऐं होॾो कंहिं जानवर जो खीर या दवा वग़ैरह में मिलाए करे हाणे अहिड़े खीर सां रज़ात साबित थींदी या न थींदी। इन अहिड़े खीर सां, इन औरत जे खीर सां उन वक़्तु रज़ात साबित थींदी जॾहिं औरत जो खीर ग़ालिब हुजे त पोइ रज़ात साबित थींदी। माना घणो खीर औरत जो आहे, ॿियो खीर थोरो आहे त हाणे रज़ात साबित थींदी। पर जेकॾहिं ॿियो खीर घणो आहे, औरत जो खीर थोरो आहे, पोइ रज़ात साबित न थींदी। जेकॾहिं ॿई खीर बराबरि आहिनि तॾहिं बि हुरमत साबित थी वेंदी। ॿई बराबरि आहिनि, मिसाल अधु पाहो आहे, अधु पाहो आहे, या केतिरो बि वज़न तव्हां मुक़ररु कयो पर बराबरि आहिनि त हाणे त बि हुरमत साबित थी वेंदी। पर जेकॾहिं औरत जो खीर घटि आहे त उन सां हुरमत साबित न थींदी आहे। हिकिड़ो मसइलो आहे, साम्हूं लिखियलु आहे तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 360 ते। पर आम करे इहो असांजे मुआशिरे में मसइलो अजीब लॻंदो, पर शरीयत जा मसइला आहिनि, ॿुधाइणा आहिनि। जेकॾहिं मर्द जो खीर निकिरी अचे त उन सां हुरमत साबित न थींदी। मर्द जो कोई पिस्तान खे चूसे थो कोई ॿार, कॾहिं कॾहिं पाणी निकिरी ईंदो आहे, पोइ उन पाणी खे खीर चइजे या खीर चइजे या जेको बि चइजे, हाणे इन सां हुरमत रज़ात साबित न थींदी आहे। शरई हिकिड़ो मसइलो आहे, पर आम करे असांजो ॿुधण लाइ तंहिंजे करे अजीब असांखे लॻंदो। उन खां पोइ जेकॾहिं मसइलो आहे, जेकॾहिं खीर पीअण जो शक हुजे त उन सां हुरमत रज़ात साबित न थींदी आहे। शक आहे त हिन कई औरत जो खीर पीतो आहे पर पक न आहे, यकीन न आहे, त उन सां हुरमत रज़ात साबित न थींदी आहे। जेकॾहिं कई औरत कई ॿार जे वात में थञ ॾिनी पर खीर वञण जो यकीन न आहे त उन सां हुरमत रज़ात साबित न थींदी ऐं निकाह जे हिलत ते उन जो असरु न पवंदो। थञ ॾिनई पर खीर न आयो, खीर उन जे पेट में न वियो, पर इहा यकीनी सूरत हाल जॾहिं हुजे। उन खां पोइ मसइलो आहे, जेकॾहिं कई माण्हू कई औरत सां निकाह कयो ऐं कहीं ॿी औरत चयो त मां तव्हां ॿिन्ही खे खीर पीआरियो आहे, त जेकॾहिं ॿिन्ही उन जी तस्दीक़ कई त हाणे निकाह फासिद थी वेंदो। हिकिड़ी छोकिरी आहे, ॿियो छोकिरो आहे, उन्हनि जो पाण में निकाह थी आहे। का माई अची, का औरत अची उन्हनि खे चए थी त तव्हां ॿिन्ही खे मां थञ पीआरी आहे। हाणे उहे ॿई जिन जो रिश्तो निकाह थियो आहे, ज़ाल मुड़ुस ॿई तस्दीक़ कनि था वाक़ई तूं असांखे खीर पीआरियो हो, त हाणे भाउ भेण थी विया रज़ाई, तंहिंजे करे हिननि जो निकाह फासिद थी वियो। पाण तस्दीक़ कनि था त निकाह फासिद थी वेंदो ऐं फ़ैसिलो कयो वेंदो त हाणे इन्हनि ॿिन्ही जे विच में जेको आहे तफ़रीक़ ते। ऐं जेकॾहिं इहे ॿई उन जी तस्दीक़ नथा कनि बल्कि इन औरत खे तकज़ीब कनि था, कूड़ो कनि था, ऐं उहा औरत दीनदार ख़ुदा तर्स हुजे त फ़साद निकाह जो फ़ैसिलो न थींदो, लेकिन तलाक ॾेई करे मुफ़ारिक़त करणु बहितर ऐं अफ़ज़ल आहे। त हाणे इन्हनि में जुदाई करे छॾिजे, अफ़ज़ल इहो आहे छो त इन में हुरमत अची थी वञे। हुरमत रिज़ात साबित कीअं कजे? हुरमत रिज़ात जे सबूत जे लाइ ॿ दीनदार मर्दनि जी गवाही ज़रूरी आहे। हिकु मर्द या हिकु औरत जे गवाही सां रज़ात साबित न थींदी,
पर चूंकि मामिलो हराम ऐं हलाल जे मुतालिक़ आहे, इन जे लाइ एहतियात करणु अफ़ज़ल आहे। हता के बाज़ फ़ुक़हा इहो तफ़सील लिखियो आहे, जेकॾहिं कंहिं औरत सां निकाह करिणो हुजे ऐं हिकु दीनदार मर्द गवाही ॾिए त इहे ॿई रिज़ाई भेण भाउ आहिनि त निकाह करणु जाइज़ नाहे। ऐं जेकॾहिं निकाह खां पोइ एहतियातनि जुदा थियणो आहे, बल्कि जेकॾहिं हिकु औरत बि चए तॾहिं बि एहतियात इन में आहे त उहे जुदा इख़्तियार कनि, छो त हमेशह इन्हनि जे विच में इहा जेको मसइलो अची वेंदो। जहिड़ी तरह ॿिनि दीनदार मर्दनि जी गवाही सां हुर्मत रज़ात साबित थी वेंदी आहे, अहिड़ी तरह हिकु दीनदार मर्द ऐं ॿ दीनदार औरतुनि जे गवाही सां बि हुर्मत रज़ात साबित थी वेंदी आहे। अलबत्ता हिते आयतुनि में आहे त जेकॾहिं निसाब शहादत वठो तॾहिं बि शक खां बचण जे लाइ हुर्मत खे तरजीह ॾिनी वञिजे। आख़िरी आयत जे आख़िरी हिसनि जे तरफ़ व उम्महातु निसाइकुम, तव्हांजे घर वारियुनि जूं माइरूं माना तव्हां जूं ससूं तव्हांजे लाइ इहे हराम आहिनि। इन में घर वारियुनि जूं जेके नानियूं आहिनि, ॾाॾियूं नसबी आहिनि या रज़ाई आहिनि, उहे बि सभु दाख़िल थी वञनि। माना सस जी ॾाॾी, सस जी नानी। जहिड़ी तरह मनकूहा ज़ाल जी माउ हराम आहे, अहिड़ी तरह उन औरत जी माउ बि हराम आहे जंहिंसां शुबहे में हम बिस्तरी थी वई हुजे या उन सां ज़िना कई हुजई या उन सां शहवत सां उनखे हथु लॻायो हुजई। त अहिड़ी मसलन इहो मसइलो शायदि के अव्हां जे ज़हन में न आयो। जीअं माण्हू जे मथां पंहिंजे घरवारी जी माउ ससु हराम आहे, अहिड़ी तरह उन औरत जी बि माउ हराम आहे जंहिंसां शुबहे में हम बिस्तरी करे विया, इहो हमरा, या उन सां ज़िना कई अथई। हाणे जंहिं औरत सां ज़िना कई अथई इन जी माउ बि हराम अथसि। ऐं जेकॾहिं का औरत खे शहवत सां हथु लाथो अथई त बि उन जी माउ बि हराम अथसि। नफ़्स निकाह सां घरवारी जी माउ हराम थींदी आहे। हुर्मत जे लाइ दुख़ूल वग़ैरह ज़रूरी न आहे, सिर्फ़ु निकाह थियो, रुख़्सती भली न थिए, ज़ाल मुड़ुस में मेलाप भली न थिए त इहा ससु हिन जे मथां हराम थी वञे, भली रुख़्सती न थी हुजे, ज़ाल मुड़ुस में भली मेलाप न थियो हुजे। उन खां पोइ आहे वरबाइबिकुम अल्लाती फ़ी हुजूरिकुम मिन निसाइकुम अल्लाती दख़लतुम बिहिन्न, जिन औरतुनि सां निकाह कयो अथव ऐं निकाह खां पोइ हम बिस्तरी बि कई अथव, उन्हनि औरतुनि जूं जेके छोकिरियूं आहिनि तव्हां वटि पलियूं आहिनि त हाणे तव्हांखे उन्हनि सां निकाह करणु जाइज़ कोन्हे का। माना जेके कंहिं सां निकाह कयो उहे छोकिरियूं, उहे मायूं औलाद खणी आयूं, तव्हांजे परवरिश में रहियूं, त हाणे इन्हनि छोकिरियुनि सां बि तव्हांजो रिश्तो करणु जाइज़ कोन्हे। व हलाइल अबनाइकुम अल्लज़ीना मिन अस्लाबिकुम, ऐं तव्हांजे पुटनि जूं घर वारियूं माना तव्हां जूं नुंहं, उहे बि तव्हांजे मथां हराम आहिनि। हिते अलाह ताला फरमाए मिन अस्लाबिकुम, जेके पुट तव्हांजा हक़ीक़ी आहिनि उन्हनि जूं घर वारियूं तव्हांजे मथां माना नुंहं तव्हांजे लाइ हराम आहिनि। हिते अलाह ताला मुतबन्ना, लेपालक, जंहिंखे माण्हू वठी करे अंग्रेज़ी में शायदि एडॉप्ट चवंदा आहिनि, अहिड़े ॿार जी घरवारी जॾहिं उहो तलाक थो ॾिएसि त हाणे जंहिं इन खे पालियो आहे, जेको परवरिश जे करे उनजो पीउ थो सम्झो वञे, इन सां निकाह करणु उनजो जाइज़ आहे। छो त अलाह ताला फरमाए मिन अस्लाबिकुम, तव्हांजे उन्हनि पुटनि जूं घर वारियूं तव्हांजे मथां हराम आहिनि जेके तव्हांजा हक़ीक़ी पुट आहिनि, जेके तव्हांजी पुश्त मां पैदा थिया आहिनि। बाक़ी ले पालक तव्हांजी पुश्त मां त कोन्हे, उन खे त तव्हां पालियो आहे सिर्फ़ु। व अन तजमाऊ बैनल उख़्तैन, ऐं ॿिनि भेनरुनि जे विच में गॾु करणु, माना जंहिंसां तव्हांजो निकाह आहे वरी उन जे भेण सां बि निकाह कयो, माना पंहिंजी सालीअ सां निकाह करणु इहो हराम आहे जेसिताणी तव्हांजी घरवारी तव्हांजे निकाह में आहे
या तव्हां उन खे तलाक ॾिनी आहे अञा इद्दत में वेठी आहे तेसि ताणी तव्हांखे पंहिंजी सालीअ सां पंहिंजे घरवारी जी भेण सां निकाह करणु जाइज़ कोन्हे को, हराम आहे। ऐं आख़िरी हिकु ॿ मसइलो पढ़ी पोइ इजाज़त था वठूं त जहिड़ी तरह ॿिनि भेणुनि खे हिकिड़े शख़्स जे निकाह में गॾु करणु हराम आहे, अहिड़ी तरह फुफी, भाइटी, मासी, भाणेजी कई हिकिड़े माण्हू जे निकाह में गॾु करणु हराम आहे। मिसाल तौर ते घरवारी अथसि, हाणे उन जे जेको आहे फुफी सां निकाह करे, पंहिंजी फुफी सां न घरवारी जी फुफी सां, त बि हराम आहे। त उन जे लाइ उसूल इहो आहे, फ़ुक़हा ॿुधायो आहे त इन्हनि ॿिन्ही औरतुनि मां जिन खे गॾाए थो, जेकॾहिं हिकिड़े खे मर्द फ़र्ज़ कजे त पाण में इन्हनि जो रिश्तो न थिए, भाइटे ऐं जेको आहे मर्द ऐं उनजे भाइटी सां निकाह थी सघंदो, या भाणेजी सां निकाह थी सघंदो, न थी सघंदो। त औरतूं जेका हिन जी घरवारी आहे, उनजी भाणेजी, उनजी भाइटी, उनजी फुफी, उनजी मासी, इन्हनि ॿिन्ही खे बैक वक़्तु हिकिड़े निकाह में रखणु जाइज़ कोन्हे को। इल्ला मा क़द सलफ़ वला तनकिहू मा नकह आबाउकुम, तव्हांजा जेके जिन सां तव्हांजे अबनि निकाह कयो उन्हनि सां तव्हां निकाह न कयो। हज़रत बर्रा बिन आज़िब जी रिवायत है, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बुरदा बिन नयार खे हिकु माण्हू जे क़त्ल जे लाइ मोकिलियो, इन कारण त उन शख़्स पीउ जे घरवारी सां निकाह कयो हो। इहा मिशकात शरीफ़ में सफ़ो नंबर 274 ते इहा हदीस आहे। इब्न फ़िरोज़ देलमी जी रिवायत आहे, उहो पंहिंजे वालिद खां नकुल करे थो, जॾहिं मां इस्लाम आंदो त ॿ भेणूं मुंहिंजे निकाह में हुयूं। मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थी करे हाज़िर थियुमि। साईं जन फ़रमाए, इन्हनि मां हिकिड़ी खे तलाक ॾेई करे जुदा कर ऐं हिकिड़ी खे बाक़ी रख। इहो बि हवालो मथे जेको गुज़री चुको इहो ई आहे। इन्नल्लाह कान गफ़ूर रहीमा, अल्लाह ताला बख़्शणहार महिरबान आहे। जॾहिं माण्हू शरीयत जे अहकामनि ते अमल कंदो त रब साईं महिरबानी फ़रमाईंदो, माफ़ु कंदो। उन खां बाद में सुभाणे जो जेको असांजो दर्स आहे वल मुहसनात मिनन निसा, इन में उन माण्हुनि जी अल्लाह ताला तरदीद फ़रमाई आहे जेके अहिड़ो नज़ीरो रखनि था त जीअं हिकिड़े मुड़ुस खे 4 शादियूं करण जी इस्लाम इजाज़त ॾिनी आहे, त पोइ जेको आहे हिकिड़ी औरत खे 4 मुड़ुसनि जी इजाज़त छो न आहे। इंशा अल्लाह ताला इहो सुभाणे जो अहम तरीन दर्स आहे, त इंशा अल्लाह ताला सुभाणे वारे दर्स में इहो पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैत अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।